ॿार जी यादाश्त छो कमज़ोर थिए थी? असांजो दिमाग़ कीअं वाध वेझ करे थो? हिकु ॿारु पंहिंजी माउ खे कीअं कैंसर खां बचाए सघे थो? असांजा ॿार मैथमेटिक्स में छो कमज़ोर आहिनि? मेंह जो खीरु ॿार खे छो न पीआरिजे? अहिड़नि केतिरनि ई सवालनि जा जवाब अॼु जी वीडियो में। अस्सलाम वालेकुम, मां आहियां सलाहुद्दीन ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी थॉट्स। असां हलूं था ब्राउन यूनिवर्सिटी जेका USA में आहे। असीं मिलंदासीं डॉक्टर डियोनी सां। डॉक्टर डियानी ॿारनि जे दिमाग़ ते तमामु घणी रिसर्च कई। डॉक्टर डियानी ॾिठो त दिमाग़ कीअं वाध वेझ करे थो ऐं कहिड़ियुनि शयुनि सां असांजे दिमाग़ जे कमु करण वारी सलाहियत वधे थी, ऐं ॾिठो त असांजे दिमाग़ जी कहिड़ियुनि शयुनि सां मेमोरी बहितर थिए थी। रिसर्च जे बुनियाद ते डॉक्टर 133 ॿारनि जा सैंपल वरिता। उन्हनि 133 ॿारनि खे 3 ग्रुपनि में विरायो, जिन ते डॉक्टर हिकु इंतिहाई अहम तजुर्बो कयो। उन तजुर्बे में उन्हनि इहो ॾिसणु चाहियो त उहो कहिड़ो खीरु आहे जेको ॿार जे दिमाग़ खे जल्दी वॾो करे थो। हिन ॿारनि खे 3 ग्रुपनि में विरायो। उन मां पहिरें ग्रुप खे सिर्फ़ु आम दॿे वारो खीरु पीआरियो, ॿिए ग्रुप खे हिन दॿे वारो खीरु ऐं माउ जो खीरु पीआरियो। जेको टियों ग्रुप हुयो उन में उन्हनि ॿारनि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माउ जो खीरु पीआरियो। हिन इहो सिलसिलो 3 महीना लगातार कयो। 3 महीननि खां बाद जॾहिं डॉक्टर उन्हनि जे दिमाग़ जी MRI स्कैन कई, उन तजुर्बे जा नतीजा इहे निकिता त जंहिं ॿार सिर्फ़ु माउ जो खीरु पीतो हुयो उन्हनि ॿारनि जो दिमाग़ साइज़ में तमामु वॾो थियो। जंहिं ॿार माउ जो ऐं दॿे जो खीरु मिक्स करे पीतो, यानी कॾहिं माउ जो कॾहिं केमिकल खीरु यानी दॿे वारो खीरु पीतो, उन्हनि 3 महीननि जे अंदरि सिर्फ़ु माउ जो खीरु पीअंदड़ ॿार जे निस्बत में उन ॿार जो दिमाग़ साइज़ में घटि वधियो, ऐं जंहिं सिर्फ़ु दॿे वारो खीरु पीतो हुयो उन जो दिमाग़ तमामु घटि वधियो। ही आहे डॉक्टर डियानी जा स्कैन, जिते असांखे ॾेखारियो वियो आहे त ॿारु जीअं जीअं वॾो थिए थो कीअं उन जो दिमाग़ साइज़ में वधे थो। नंढे ॿार जो दिमाग़ रेड कलर में ॾेखारियो वियो आहे ऐं ही उन जो वर्टिकल स्कैन ॾेखारियो वियो आहे। उन खां पोइ जॾहिं ॿारु थोरो वॾो थियो त उन जा स्कैन असांखे ॾेखारिया विया। हिते जॾहिं त ॿार जो तक़रीबन 4 या 4.5 सालनि जे ॿार जो दिमाग़ ॾेखारियो वियो आहे, जेको पूरी तरह वधी चुको आहे। डॉक्टर डियानी असांखे इहो बि ॿुधायो त जिन ॿारनि सिर्फ़ु माउ जो खीरु पीतो उन्हनि जे दिमाग़ जो अछो मादो यानी वाइट मैटर, जंहिं ते सर्किल जो निशान लॻायो वियो आहे, जेको यादाश्त सां बि मुंसलिक आहे, उहो 20 खां 30% ताईं वधियो, ऐं 20 खां 30% वधणु अहम ॻाल्हि आहे। उन सां गॾु दिमाग़ जो ग्रे कलर वारो हिसो बि वधियो। उन्हनि ॿारनि जो जिन दॿे ऐं माउ जो खीरु मिक्स करे पीतो या सिर्फ़ु माउ जो खीरु पीतो। जिन ॿारनि माउ जो खीरु बिल्कुलु बि न पीतो उन्हनि ॿारनि जो दिमाग़ बिल्कुलु नंढो रहिजी वियो। हाणे जॾहिं उन्हनि ॿारनि जिन सिर्फ़ु माउ जो खीरु पीतो हुयो उन्हनि जो ॿोलियुनि ते जल्दी उबूर हासिलु थियो। अहिड़ी तरह उहे मैथमेटिक्स में बि ज़हीन हुया ऐं उहे अॻिते निकिता। डॉक्टर डियानी ॾिठो त उन्हनि ॿारनि खे पंहिंजी चुरपुर ते वॾो अख़्तियार हुयो। मिसलन जॾहिं हू कैंचीअ सां कागज़ कटनि पिया त उन्हनि जी चुरपुर उन्हनि जे अख़्तियार में हुई। उन्हनि सभिनि शयुनि सां गॾु डॉक्टर डियानी इहो बि ॿुधायो त माउ जो खीरु ॿारु केतिरो अरसो पीए। उन्हनि जी रिसर्च मुताबिक़ घटि में घटि पैदाइश खां पोइ 1 साल माउ जो खीरु पीअणु घुरिजे। ही उन ॿार जे दिमाग़ लाइ ऐं उन जी ज़हानत लाइ इंतिहाई ज़रूरी आहे। हाणे असीं हिकु ॿिए अहम तजुर्बे तरफ़ हलूं था। ही तजुर्बो ब्राज़ील जे डॉक्टर बर्नाडोल्सा होटा कयो। डॉक्टर जो ही तजुर्बो 30 सालनि जो हुयो। हिननि 30 सालनि जे तजुर्बे में 4000 खां वधीक ॿारनि खे ॾिठो वियो। उन्हनि जा सैंपल वरिता विया। डॉक्टर होटा 30 सालनि ताईं 60% ॿार ई ट्रैक करण में कामयाबु थिया। 30 सालनि जी रिसर्च खां बाद डॉक्टर होटा उन जा नतीजा शाया कया।
डॉक्टर होटा ॿुधायो त सिर्फ़ु माउ जो खीरु पीअंदड़ ॿार जी मैथमेटिक्स ई बहितर न हुई, बल्कि उन्हनि जी IQ लेवल में बि इज़ाफ़ो थियो आहे। ॿी शइ जेका उन्हनि ॿुधाई त जेके ॿार माउ जो खीरु पीअनि पिया उन्हनि जी एवरेज इनकम बाक़ी ॿियनि ॿारनि खां 20% वधीक हुई। डॉक्टर होटा जी उन रिसर्च ते काफ़ी तनक़ीद बि थी, पर बाद में जेके बि रिसर्चिस आयूं उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त जेके माउ जो खीरु पीअनि था उन्हनि जो दिमाग़ बाक़ी ॿारनि जे भेट में काफ़ी अॻिते वधे थो। इहो ई नतीजो आहे त उन्हनि खे ज़िंदगीअ में वधीक कामयाबी हासिल थिए थी। बाद में डॉक्टर साहब इहो बि ॿुधायो त जिन 1 साल खां वधीक माउ जो खीरु पीतो हुयो उन्हनि जी जेका 3 सालनि में तरक़ी हुई उहा वधीक हुई। उन्हनि ई चयो त हिकु ॿारु जेतिरो पंहिंजी माउ जे खीर ते रही सघे थो उहो उन ॿार जे दिमाग़ जे लाइ बहितरु आहे। असांजे दीन में बि इहो ई आहे त हिकु ॿार खे 2 साल माउ जो खीरु पीअणु घुरिजे। हाणे रिसर्चिस बि 1 खां वधीक 2 सालनि जे तरफ़ अचनि पियूं। ही कुझु तहक़ीक़ूं हुयूं जेके असीं बयानु कयूंसीं, पर जॾहिं उन मौज़ूअ खे वसी पैमाने ते ॾिसूं था त ख़बर पए थी त माउ जो खीरु ॿार जे दिमाग़ लाइ फ़ाइदेमंद नाहे, बल्कि उन ॿार जो दिफ़ाई निज़ाम बि बहितरु थिए थो, उहो ॿारु बीमार बि घटि थिए थो, ऐं नंढी उमिरि में जेके ॿारनि में फोतगियूं थियनि थियूं उहे बि घटि थियनि थियूं। उहे ॿार जिस्मानी तौर ते वज़नी घटि थियनि था, उन्हनि ॿारनि खे साह जी बीमारी नाहे थींदी, उन्हनि ॿारनि जूं हॾियूं बाक़ी ॿारनि खां वधीक मज़बूत हूंदियूं आहिनि। अहिड़ी तरह अहिड़ियूं काफ़ी शयूं आहिनि जेके उन्हनि ॿारनि खे नाहिनि थींदियूं। मदर फीड सिर्फ़ु ॿार लाइ ई न बल्कि माउ लाइ बि फ़ाइदेमंद आहे। सभ खां पहिरियां मदर फीड ॿार ऐं माउ जे विच में हिकु लाॻापो जोड़ींदी आहे। ही माउ खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे कैंसर्स खां बि बचाए थी। ही माउ खे मोटापे खां यानी मोटो थियण खां बि बचाए थी। अहिड़ी तरह माउ खे उन जा काफ़ी फ़ाइदा आहिनि। हिते असांखे तबई फ़ाइदा बि नज़र आया त जॾहिं ॿारु ॼमे थो त उन जो दिमाग़ तेज़ीअ सां वाधि करे थो। जिस्म जो कोई हिसो एॾो जल्दीअ सां वाधि वेझ नाहे कंदो जेॾो दिमाग़ कंदो आहे। असांजो दिमाग़ 2 सालनि में तक़रीबन 80% साइज़ जो थी वेंदो आहे। जॾहिं ॿारु नंढो हूंदो आहे त उन जे खाधे मां हासिलु थींदड़ तवानाईअ मां 60% दिमाग़ जी वाधि वेझ ते ख़र्च थींदी आहे। तक़रीबन 4 सालनि ताईं दिमाग़ पूरी माप ते पुॼी वेंदो आहे। अगरि अव्हां हिन ग्राफ में ॾिसो त ॿार जो दिमाग़ ॿार जे ॼमण खां पहिरियां ई ठहणु शुरू थी वञे थो, पर हिते तव्हां ॾिसो था त ॿार जो दिमाग़ पहिरियनि 2 सालनि में तक़रीबन 80% वधी चुको आहे ऐं तक़रीबन 4.5 सालनि में हिकु ॿार जो दिमाग़ काफ़ी वॾो थी चुको हूंदो आहे ऐं उन खां पोइ दिमाग़ आहिस्ते आहिस्ते वधंदो आहे। मतिलबु जेके शुरूआती 2 साल आहिनि इंतिहाई अहम आहिनि। अगरि उन विच में हिकु ॿार जो दिमाग़ पूरी तरह वधी वियो त हू पूरी ज़िंदगी उन जो फ़ाइदो वठंदो। ऐं उन्हनि 2 सालनि लाइ डॉक्टर चवनि था त ॿार माउ जो खीरु पीअनि, छो त माउ जे खीर में अहिड़ा न्यूट्रिशन्स हूंदा आहिनि जेके ॿार जे दिमाग़ लाइ फ़ाइदेमंद हूंदा आहिनि। असां हिकु ॿी नादानी इहा कंदा आहियूं त ॿार खे गऊं या मेंह जो खीरु पीआरणु शुरू कंदा आहियूं। गऊं ऐं मेंह जो खीरु माउ जे खीर खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ हूंदो आहे। गऊं जे खीर में अहिड़ी ग़िज़ा हूंदी आहे जेका जिस्मानी वाधि लाइ फ़ाइदेमंद हूंदी आहे, छो त गऊं जे बचिड़े खे जिस्मानी वॾो थियणो हूंदो आहे। उन जे खीर में दिमाग़ लाइ तमामु घटि ग़िज़ा हूंदी आहे, छो त गऊं जे बचिड़े खे दिमाग़ इस्तेमालु नाहे करिणो हूंदो जेतिरो इंसान खे इस्तेमालु करिणो हूंदो आहे। पर माउ जे खीर में अहिड़ी ग़िज़ाइत आहे जेका असांजो दिमाग़ तेज़ीअ सां वधाए बि अथो ऐं उन जी नशोनुमा बि करे थो, छो त असांजो दिमाग़ पहिरियनि 2 सालनि में मुकमल थियणो आहे। हाणे जॾहिं असां पहिरियां 2 साल ॿार खे गऊं या मेंह जो खीरु पीआरियूं था त असां उन जे जिस्म खे त वधायूं था, पर उन जो दिमाग़ एतिरो वाधि न कंदो। उहो ॿारु ज़हनी तौरु नंढो रहिजी वेंदो। इन करे इन ॻाल्हि खे ज़हन में रखो त पहिरियां 2 साल ॿार लाइ ऐं उन जे दिमाग़ लाइ सभिनी खां अहम तरीन शइ माउ जो खीरु आहे। उन खे माउ जे खीर खां अलावा कंहिं बि शइ जी ज़रूरत नाहे। शुरूआती 2 सालनि खां पोइ अव्हां ॿार खे मेंह, गऊं ऐं ॿकरीअ जो खीरु पीआरे सघो था। इहा शइ असां खां अॻु में अंग्रेज़नि सम्झी वरिती। तव्हां हिते ॾिसो था त 1994 ताईं 33 खां 34% औरतूं पैदाइश खां पोइ पंहिंजे ॿारनि खे माउ जो खीरु पीआरींदियूं हुयूं। पोइ आहिस्ता आहिस्ता जॾहिं रिसर्चिस अचणु लॻियूं त उन्हनि खे ख़बर पई त इन कुदरती खीर में त वॾी ताक़त रखियलु आहे।
पोइ उन्हनि माउ जो खीरु पीआरींदड़नि औरतुनि जो रेशो वधंदो वधंदो 2010 ताईं 49% थी वियो। पर अॼु जो तइदादु अंग्रेज़नि वटि ॾिसिजे त 81% आहे। याने अमेरिका में 100 मां 81 माइरूं पंहिंजे ॿारनि खे माउ जो खीरु ॾियनि थियूं। असांखे हर ॿार खे मदर फीड कराइणु घुरिजे, जेको 2 साल इंतिहाई ज़रूरी आहे, छो त साइंस बि उन तरफ़ पई अचे। हिन पैगाम खे वधि खां वधि शेयर कयो, जीअं हर वालदेन ताईं हीउ पैगाम पहुचे त असां पंहिंजे मुस्तक़बिल खे महफ़ूज़ बणाए सघूं। अगरि अव्हांखे असांजी इहा काविश पसंदि अचे त असांजे YouTube चैनल सिंधी थॉट्स खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। वस्सलाम अलैकुम।